ठटे वेझो छितोचंड शहर भरसांगोट मोहम्मद बख्श मल्हा में ओचितो बाहि लॻण जे नतीजे में अख छिंभ में बाहि 10 घरनि खे समूरे सामान हंधनि बिस्तरनि न्याणियुनि जे ॾाज समेत साड़े रख करे छॾियो। घर भातियुनि भॼी रुगो जानियूं बचाए वरितियूं। सड़ी वियल घरनि में गुल मोहम्मद वल्द, कांढेरो मल्हा, असलम वल्द, अशरफ मल्हा, आजन वल्द, भुट्टो मल्हा, सैफल वल्द, गुल मोहम्मद मल्हा जा घर शामिल आहिनि। बाहि लॻण बाद शहर नेंगो ठाणनि पहुची पंहिंजी मदद पाण तहत फायर ब्रिगेड गाॾी जी मदद सां ॻोठ जे वधी घरनि खे बाहि सड़ण खां बचाए वरितो। इतला थे छितोचंड पुलिस पोस्ट जो इंचार्ज राजा ज़फ़र पुलिस अमले सां गॾु पहुची बाहि मुतासिरनि जी मदद कई। बाहि मुतासिर हिन वक़्तु खुले आसमान हेठि वेठल आहिनि, जिन जी अञा ताईं के बि सार नाहे लधी। नई ज़िले इंतज़ामिया ठटो तरफ़ां का मदद कई वई आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।